पीटीआई खे भेट जो निशान वापस मिली वियो। पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। पीटीआई जी दरख़्वास्त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी। हाई कोर्ट इलेक्शन कमीशन समेत समूरनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 9 जनवरी ताईं मुलतवी। अदालत जो चवणु आहे त केस जो फ़ैसिलो थियण ताईं इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल हूंदो। मोकलूं ख़त्म थियण बाद बरुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी खे नज़रबंद कियो वियो। डीसी रावलपिंडी जे हुकुम ते नोटिफिकेशन जारी। रावलपिंडी पुलिस शाह महमूद कुरैशी खे नज़रबंदी जी सिफारिश कई हुई। डीसी रावलपिंडी जो चवणु आहे त शाह महमूद कुरैशी 9 मई केसनि में नामज़द आहे। खांसि पुछा ॻाछा करणी आहे, इन करे संदसि नज़रबंदी जा ऑर्डर जारी कया वञनि था। पीटीआई बानी जो तोशाखाना केस में ट्रायल कोर्ट की सज़ावर फैसले खिलाफ ॿीहर सुप्रीम कोर्ट सां राब्तो। वकीलनि रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ ख़त्म करे ॿीहर दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त जज हुमायूं दिलावर तोशाखाना केस में बानी पीटीआई खे 3 साल क़ैद ऐं 1 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल कयो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण जो सिलसिलो ॿिए ॾींहुं बि जारी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान, अयाज सादिक, लतीफ़ खोसा, चौधरी निसार, मरियम औरंगज़ेब, हिना रबानी खर्जा फार्म बहाल। नफ़ीसा शाह, निसार खोड़े, एजाज ज़खरानी, मुमताज़ ज़खरानी, मीर मुनवर टालपुर, महमूदुज़्ज़मा, मखदूम महबूब ज़मान फार्म मंज़ूर किया विया। जाम खान शोरे, जास लंजार, ज़ैन शाह, राशिद महमूद सुमरे, औरंगज़ेब पवर, अज़मा बुखारी ऐं शर्मिला फारूकी जा नामज़दगी कागज़ बहाल। PS3 गड़ी खैरे ते ज़ुबैर अहमद ज़खरानी जो फार्म रद्द। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 3 डिसंबर ताईं नामज़दगी कागज़नि जी छंड-छाण कई वेंदी। 11 जनवरी ताईं उम्मीदवारनि जी क़तई लिस्ट जारी कई वेंदी। सिंध जी निगरान काबीना आम चूंड जे ख़र्चनि लाइ DCs खे 300 मिलियन रुपया ॾियण ऐं पीपल्स बसुनि लाइ 579.756 मिलियन रुपया सब्सिडी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ग्रीन लाइन ऐं इंट्रा डिस्ट्रिक्ट पीपल्स बस सर्विस जा भाड़ा न वधाइण जो फ़ैसिलो। सिंध काबीना वफ़ाक़ी हुकूमत खे अपील कई त BRT रेड लाइन मंसूबे खे ऐतनिक खां जल्द मंज़ूर कराए वञे। निगरान वॾे वज़ीर जसीर रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त ऐतनिक जी मंज़ूरी में देर सबबि BRT रेड लाइन सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। नून लीग जे सदर शहबाज शरीफ जो आहे त नवाज़ शरीफ जो सुठो दौर जल्द वापसि ईंदो। मुस्लिम लीग नून आम चूंडनि में कामयाबी माणींदी। अमुन इस्तेकाम सां तरक़ी जो सफ़र शुरू थींदो। कराची में अमुन नवाज़ शरीफ जी कोशिशुनि सां ई मुमकिन थियो। मियां साहब मुल्क मां दहशतगर्दी ऐं लोड शेडिंग ख़त्म कई। हाणे बि मसइला हल नून लीग जी हुकूमत कंदी। पेशावर हाई कोर्ट जो पीटीआई खे भेट जो निशान वापसि मिलण वारो फ़ैसिलो बहितर अमल आहे। हू चाहिनि था त सभु इलेक्शन में हिसो वठनि ऐं मुक़ाबिलो कनि। लेवल प्लेइंग फील्ड जो लफ़्ज़ बिलावल फेवर लाइ इस्तेमालु नाहे कयो। मुल्क जी भलाई जी ॻाल्हि कई वञे। पुराणे रिवायती इंतकाम वारी सियासत न थियणु घुरिजे। PP अॻवान नासिर शाह। अॻूणी वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 100हीं वरसी सुभाणे गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में मल्हाई वेंदी। पीपल्स पार्टी तरफ़ां वरसी जे मौक़े ते सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। जलसे जूं तयारियूं मुकमल, काफ़िलनि जी आमद। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। सिंध जी निगरान हुकूमत सूबे में सुभाणे आम मोकल जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। गज़ा में इसराइली फ़ौज जी रिहाइशी इलाइक़नि ते वेशियाणी बमबारी। वधीक 250 फ़लस्तीनी शहीद। शहीदनि जो मजमूई अंग 20,674 थी वियो। 54,536 फ़लस्तीनी ज़ख़्मी। 65,000 घर मुकमल तबाह। 3 लख घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। ख़ान यूनिस शहर में अल-क़साम ब्रिगेड जो इसराइली फ़ौजियुनि ते हमिलो। हिकु फ़ौजी मारिजी वियो, केतिराई ज़ख़्मी। इसराइली फ़ौजी तर्जुमान जो चवणु आहे त 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं 480 फ़ौजी मारिजी चुका आहिनि। शहदाद कोट जे ख़ुराक खाते में करप्शन स्कैंडल जी जांच में शामिल वापारी आफ्ताब सिरोडो 9 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते नेब हवाले।
पनवाकिल भरिसां गुम थियल नौजवान गुलाम हुसैन सोलंकी जो तशदुद लाशत पुलिस मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अॻूणे क्रिकेटर यासिर अरफात खे हाई परफॉर्मेंस कोच मुक़ररु करे छॾियो। पीसीबी जो चवणु आहे त यासिर अरफात 29 दिसंबर खां लाहौर जी कैंप में कैंप कमांडेंट तौरु ख़िदमतूं अंजाम ॾींदो।